अस्सलाम वालेकुम। आबादकार दोस्तों, ही तमामु हिकिड़ी अहम वीडियो आहे जंहिंमें कुझु आबादकारनि जा सुवाल आहिनि, उन्हनि ते डिस्कस कंदासीं। अॼु 2 मई 2026 आहे। उमेद आहे वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। आबादकारनि जा कहिड़ा सुवाल आहिनि? साईं, पाणी आहे, ज़मीन आहे, पर आबाद न आहे, छा करणु घुरिजे? हाणे ॾिसो, हिन महांगाई जे दौर में जिते हर शइ महांगाई आहे ऐं ख़र्चा तमामु घणा आहिनि, उन हिसाब सां असांखे जेको आहे तमामु सोचे सम्झे क़दम खणणो पवंदो। मिसाल हिकिड़ो ॾियूं था, अगरि तव्हां 10 एकड़ ज़मीन आहे, ग़ैर आबाद आहे, त उहा 10 एकड़ ज़मीन तव्हां आबाद कीअं कंदो? लाज़मी ॻाल्हि आहे, ज़मीन जॾहिं असां आबाद कंदासीं त उन जे लाइ असांखे ख़र्चनि जी ज़रूरत पवंदी। त तव्हां कोशिशि कयो 10 एकड़नि मां 1 एकड़, 2 एकड़, 3 एकड़, 4 एकड़, जेतिरी तव्हां वटि गुंजाइश हुजे उन हिसाब सां ज़मीन जी तयारी कयो, उन हिसाब सां ज़मीन खे ठाहिण जी कोशिशि कयो। ज़मीन ठहंदी कीअं? लाज़मी ॻाल्हि आहे, उन ते जेसीं ताईं असां ख़र्च न कंदासीं। ग़ैर आबाद ॿनी पई आहे, उन ॿनी खे फर्टाइल लैंड, असां कल्टिवेटेड लैंड ठाहींदासीं, मतिलबु पोखी जे लाइक़ु ठाहींदासीं। हाणे सभिनी खां पहिरियां प्लानिंग इहा कंदासीं त ॿनी असां जेको आहे 10 एकड़नि मां 1 एकड़, 2 एकड़, 3 एकड़ इन ते महिनत कंदासीं। महिनत न कंदासीं त असां जेको बि ख़र्चो कयो आहे उहो बि असांजो ईअं सम्झो नुक़सान में वेंदो। साबित क़दमी सां ऐं मुसलसल महिनत सां कामयाबी मिली सघे थी। अदरवाइज़ हिन दौर में ज़राअत जे लाइ जेके चैलेंजिस आहिनि उहे तमामु घणा ॾुखिया आहिनि। ही कल्ह 2-3 आबादकारनि सुवाल कयो ऐं मुसलसल आबादकार सुवाल कंदा रहंदा आहिनि। इन्हनि जे करे असां तव्हांखे कोशिशि करे सम्झाइण जी कोशिशि कंदासीं। सभिनी खां पहिरियां ॿनी जी सफ़ाई पाण कंदासीं। घटि में घटि ॿनी जेको आहे चूज़ कंदासीं। ॿनी जी सफ़ाई कईसीं, कोशिशि करे जेको आहे तव्हांजे आसपास तव्हांजे इलाइक़नि में काफ़ी अहिड़ियूं लेबॉरेटरीज़ आहिनि गवर्नमेंट खे छॾे करे, प्राइवेट सेक्टर जूं, उहे जेको आहे तव्हांजे ज़िलनि में कमु कनि पियूं। गूगल ते वञी उन्हनि जी जेको आहे वेबसाइट ते उन्हनि जा नंबर पिया आहिनि। इंशा ताला असांखे जेकॾहिं पर्सनल में केरु पुछा कंदो, असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं। ॿनी जी चकास तमामु ज़रूरी आहे ऐं ॿनी जी सभिनी खां पहिरियां सफ़ाई जॾहिं पाण कंदासीं, ॿनी जी चकास कराईंदासीं। उन खां पोइ ॾिसंदासीं त असां वटि अवेलेबल ख़र्चा रिसोर्सिस कहिड़ा आहिनि। डीज़ल महांगो आहे, हर महांगो आहे, भाण महांगो आहे, ॿिज महांगो आहे, लेबर चार्जिस महांगा आहिनि, मशीनरी महांगी आहे। इहे सभु शयूं जेके आहिनि तव्हां जे लाइ मतिलबु तमामु ॾुखियाऊं थींदियूं। पर जेकॾहिं तव्हांजी मिसाल 10 एकड़, 20 एकड़, 5 एकड़, 7 एकड़ ज़मीन आबाद आहे, उन्हनि मां तव्हांखे कुझु प्रॉफिट मिले थो, त पाण हिकिड़े एकड़ ते, हिकिड़े जरेब ते महिनत करणु शुरू कंदासीं, त इंशा ताला पाण कुझु वक़्त में पंहिंजी ॿनी आबाद करे वेंदासीं। हाणे पहिरियां जेकॾहिं मिसाल तव्हां वटि ॿियो को सोर्स न आहे, तव्हां इहो नथा करे सघो, त कोशिशि कयो तव्हां पंहिंजो ग्रुप ठाहियो। मिसाल, तव्हांजे आसपास अहिड़ा आबादकार आहिनि जन वटि ॿनी आहे, इहो साॻियो ई मसइलो आहे, पाणी आहे पर इहो साॻियो ई मसइलो आहे ख़र्चे वारे जो। मिसाल, तव्हां कोशिशि कयो ग्रुप ठाहियो, 3 आबादकार, 4 आबादकार, अहिड़ो हिकिड़ो तरीक़ेकार ठाहियो जंहिंमें मतिलबु जेको आहे तव्हां वटि जेका शइ कास्टली आहे उन ते गॾियल ख़र्चो कयो। ठीकु आहे, गॾियल ख़र्चे सां छा थींदो, तव्हां सभिनी ते उन जे ख़र्चे जो हिसो ईंदो, शेयर ईंदो, ऐं जॾहिं तव्हांजो प्रॉफिट थींदो उन में तव्हांखे रिस्क मतिलबु सोचणो आहे त बाबा असांखे फ़ाइदो थी थो सघे, असांखे नुक़सान बि थी थो सघे। हमेशह इहो सोचिबो त जेकॾहिं फ़ाइदे जो सोचूं था त ऐं असांखे जेको आहे शरीयत बि ऐं दीन बि असांखे इहो ॿुधाए थो त जेकॾहिं तव्हां फ़ाइदो खणो था त नुक़सान जा बि चांसिस हूंदा आहिनि। उन में जेका कुझु असांजूं ग़लतियूं हूंदियूं आहिनि, कुझु कुदरती आफ़तूं हूंदियूं आहिनि, कुझु असांजी प्लानिंग ते हूंदियूं आहिनि। इहे खोड़ सारियूं वजूहात थी सघनि थियूं। माना जेकॾहिं फ़ाइदे जो पाण सोचूं था त असांखे नुक़सान बि थी था सघनि। गॾियल ख़र्चे जो सोचींदासीं, मिसाल पाणी न आहे त ट्यूबवेल वग़ैरह गॾियल अरेंज कंदासीं। भाण महांगा आहिनि, त तव्हां गॾियल तौर ते जेकॾहिं मिसाल 5 बैग, 10 बैग, 15 बैग वठंदव त उहे तव्हांजे लाइ मतिलबु कुझु न कुझु कास्ट सस्ती थींदी। माना हिकिड़ो तव्हां जेकॾहिं मिसाल ग्रुप ठाहींदव, ग्रुप जो लीडर कंदो, उहो उन ते ख़र्चु कंदो, आस्ते आस्ते जेको आहे हर शइ लिखंदो वेंदो, तव्हां पाण वटि बि उहे शयूं लिखंदा वेंदो, त तॾहिं वञी जेको आहे इहे शयूं माना क़ाबिल थींदियूं, ज़मीन खे पोखी जे लाइक़ु करे सघूं था।
5 ॼणनि जो ग्रुप आहे, उन्हनि मां हिकिड़ो तव्हां ग्रुप लीडर कंदो, उन खे जेको आहे ॿुधाईंदो, प्लानिंग कंदो, त गॾियल तौर ते तव्हां इहा शइ पॉसिबल करे सघो था। हाणे जेका शइ तव्हांखे उन में मतिलबु तव्हां ग्रुप ठाहियो, उन में तव्हांखे महांगी मिले, उहा शइ तव्हां जेको आहे गॾियल वठंदो। घटि ख़र्च वारा फ़सुल लॻाईंदासीं। हींअर ॾिसो, भाण महांगा आहिनि, मशीनरी महांगी आहे, लेबर चार्जिस महांगा आहिनि, उन खां अलावा ॿिज महांगा आहिनि। त असां छा कंदासीं, ॿनी ठाहीसीं, ॿनी ते ख़र्चु कयोसीं। हाणे छा कंदासीं, घटि रिस्क वारा ऐं घटि ख़र्च वारा फ़सुल लॻाईंदासीं। ठीकु आहे, मिसाल ग्वार लॻायोसीं, मुङ लॻायोसीं, तिर लॻायोसीं, सरें लॻायोसीं, जंतर, लूसण, कुझु सब्जियूं अहिड़ियूं आहिनि जेके जिन मां असांखे काफ़ी फ़ाइदो थी थो सघे। पर ॾिसो, इहे जेको जॾहिं असां सोचींदासीं, असां प्लान कंदासीं, उन खां पोइ उन्हनि ते महिनत न कंदासीं, त इहो असांजो टाइम वेस्ट थींदो। सभिनी खां अहम हूंदो आहे असांजो टाइम। जेकॾहिं मिसाल मां तव्हांजे लाइ हीउ वीडियो ठाहियां थो, त उन जो मक़सदु इहो आहे त वीडियो ठाहिण जे लाइ तव्हांखे का शइ सम्झायां थो, पंहिंजो टाइम थो ॾियां। टाइम ॾींदुसि त तव्हांखे का ॻाल्हि सम्झाए सघंदुसि। जेकॾहिं टाइम न ॾींदुसि त पोइ मुंहिंजी महिनत, तव्हां इन वीडियो खे मिसाल इग्नोर करे ॿुधी ऐं उन मां का ॻाल्हि सम्झंदो न, सुवाल न कंदो, त तव्हांजो जेको आहे माना इहे असांजे वीडियो ठाहिण जो, तव्हांजे सुवाल करण जो को फ़ाइदो कोन्ह थींदो। ठीकु आहे न। अहिड़ा फ़सुल लॻाईंदासीं जिन ते घटि ख़र्चु हुजे, जीअं असांजी ॿनी जी साख़्त, ॿनी जी जेको आहे ज़रख़ेज़ी बि वधे, ऐं असां कुझु न कुझु इनकम खणूं। मिसाल हिकिड़ो, पहिरियों साल, ॿियों साल, या छमाही या ॿी छमाही असां जेको आहे ख़र्चु, मतिलबु असांजो न, मतिलबु असांखे पैदावार सुठी नथी मिले, पर असांजो जेको आहे ख़र्चु ऐं इनकम असांजी बराबरि थी वञे, त उहो नुक़सानु कोन्हे को, उहो असांजी इम्प्रूवमेंट आहे। असांजी ज़मीन ठही वई, असांखे हिकिड़ा तजुर्बा मिलिया, अॻिते ॿिए फ़सुल जे लाइ असां उन हिसाब सां प्लानिंग कंदासीं। ठीकु आहे। अल्टरनेट कुझु न कुझु रखंदासीं। मिसाल जेकॾहिं असां गाह था पोखियूं, त मिसाल तव्हां वटि जेकॾहिं वसायल आहिनि, तव्हां महिनत करे सघो था त ॿकरियूं, 1, 2, 4 ॿकरियूं तव्हांजो हुजनि। एट ए टाइम तव्हांखे मिसाल का ज़रूरत पइजी वञे त तव्हां उहो ॿकरी खपाए सघो था, या उन ॿकरियुनि मां तव्हांजो गाह वग़ैरह तव्हांखे मिलंदो, जेको पंहिंजे फ़सुल मां, सो ॿनी मां, त उहो तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। हारी खे या मज़दूर खे ईअं सम्झो, जेका ॿनी खाईंदो आहे, उनखे साल जो अन्न, ॿियो माल जो चारो जेको आहे, उहा हिकिड़ी वॾी सपोर्ट हूंदी आहे। इहा ॻाल्हि तव्हां माना तस्लीम करे छॾियो त हारी खे बचति, साल जो अन्न जेको कुझु न कुझु मिले थो। हिन दौर में त कुझु बि कोन थो मिले, छाजे करे जो मौसमियात जी तब्दीली ऐं महांगाई एतिरी थी वई आहे, जो हारी जी बचति घटि आहे। पर हू सोचे थो त मुंहिंजो कमनि जो फ़सुलु, मुंहिंजो वणनि जो फ़सुलु, मुंहिंजो चांवर जो फ़सुलु, मतिलबु हिकिड़े पासे थी वञे। जेकॾहिं मूंखे कणिक साल जी मिली थी वञे, ऐं मूंखे जेको आहे गाह जे लाइ जरेब 1, 1.5 एकड़ मिले थो, त हू उन मां पंहिंजो गुज़ारो करे सघे थो। ॿकरियूं आहिनि, त ॿकरियूं तव्हांजो वाधुड़ फ़सुलु आहे, माना आहे, माल आहे। जेकॾहिं मेंहूं आहिनि, त तव्हांजी हिकिड़ी 2 मेंह मां तव्हां जेको आहे सुबुह जो या शाम जो 2, 2.5, 3 किलो खनि खीरु खपाए पंहिंजी इनकम वधाए सघो था। ठीकु आहे। इहे शयूं, कुकड़ियूं तव्हां रखो। मिसाल तव्हांजे आसपास तव्हां वटि माहौल आहे, घर में सिस्टम आहे, को पिंजरो, को ॾियारी लॻाए सघो था, त कुकड़ियूं तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। हींअर देसी कुकड़ बि जेका आहे, मिसाल हीअं सम्झो 2500-3000 रुपए खां अधु किलो वारो चूरो जेको आहे, या अधु किलो जो कुकड़ असांजो वञे पियो थो। उन्हनि ते महिनत कंदासीं, उन्हनि जी सही नमूने सां देखभाल कंदासीं, त इनशा ताला असां प्रॉफिट खणी था सघूं। हाणे गवर्नमेंट असांखे कहिड़ी सपोर्ट थी ॾिए, ॾिसो हाणे हिन वक़्तु गवर्नमेंट जी सपोर्ट जो त असां सोचियूं बि न। ठीकु आहे। छो जो गवर्नमेंट तव्हांखे लोन ॾींदी, गवर्नमेंट तव्हांखे सब्सिडीज़ ॾींदी, गवर्नमेंट तव्हांखे कणिक जे सब्सिडी ॾींदी, या ॿियूं बेनज़ीर हारी कार्ड वग़ैरह ॾींदी, या ख़ुदा न खासा डिज़ास्टर अची वई आहे त जेको आहे इहे तव्हांखे ॾींदी। पर इन्हनि ते असां जेको आहे घटि डिपेंड कंदासीं। गवर्नमेंट जी सब्सिडीज़ ते असां जेकॾहिं भाड़ींदासीं, असां तमामु घणो पंहिंजे वक़्त जो ज़ियान कंदासीं। हींअर जेतिरा आबादगार परेशान आहिनि, जेतिरियूं सब्सिडीज़ जे लाइ मतिलबु परेशानियूं आबादगारनि खे आहिनि, किन जा पैसा मिलिया आहिनि, किन जा कोन मिलिया आहिनि, किन भाण ॾिनो, मतिलबु उन्हनि खे मैसेज आया, हारी कार्ड मिलिया, ख़ाली हारी कार्ड मिलिया, ख़ाली मैसेज आया। इहे काफ़ी सारा इशूज़ आहिनि। मिसाल जेकॾहिं तव्हां गवर्नमेंट ने हींअर तव्हांखे परेशान कयो आहे, त तव्हां कणिक लाज़मी तौर ते असांखे ॾियो। इन्हनि हिसाबनि सां तव्हांखे परेशानियूं आहिनि। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजी मिसाल लोन ज़मीन ते खणो था, उनजो हिकिड़ो अलॻि आहे। त लोन जो मतिलबु तव्हांखे सुभाणे टेंशन हूंदो, त उहो लोन असांखे वापसि करिणो आहे। सब्सिडी या रिलीफ या जेको ॿियो तव्हांखे मतिलबु गवर्नमेंट सपोर्ट कंदी, त उहो तव्हांजे लाइ मतिलबु तव्हां खां महिनत बि वेंदी, ऐं तव्हांजे ज़हन में हिकिड़ो टेंशन न हूंदो, त
त गवर्नमेंट जा पैसा हाणे वापसि न ॾियणा आहिनि। पर जेकॾहिं तव्हां को लोन वग़ैरह खणंदो त उन जे लाइ तव्हांखे टेंशन हूंदो, तव्हां महिनत मुशक़त कंदो त वाह असां लोन त वरितो आहे, जेकॾहिं फ़ाइदो न खणोसीं त ख़ुदा न ख़ास्ता सुभाणे असांजी बनी वञी सघे थी। खोड़ बैंकूं आहिनि, इहे लोन वारा सिलसिला हलनि पिया था। जेकॾहिं तव्हांजूं बनियूं ऐं तव्हांजा खाता वग़ैरह क्लियर आहिनि त उहो बि सोचे सम्झे क़दम खणिबो, उहो बि कंहिंसां सलाह मशवरे सां क़दम खणिबो। असांजी ॻाल्हि ते असां तव्हांखे मशवरो ॾियूं था, पर असां तव्हांखे उन ॻाल्हि ते अमल दरामद जे लाइ ज़ोर कोन था विझूं। ठीकु आहे, ज़मीन ते लोन थी ॾिए, सब्सिडी ॾिए थी, तव्हां कोशिशि कयो पंहिंजे एग्रीकल्चर ज़राअत वारनि जी ऑफ़िस में वञो, उन्हनि खे पंहिंजा मसइला लिखत में ॿुधायो। साईं हीउ मसइलो आहे, असांजी बनियुनि जी चकास कोन्हे को, असांजो जेको आहे पाणी जो मसइलो आहे, असांखे पाणी जेको आहे बनी जो मतिलबु बहाल थियल आहे, पर असांखे पाणी ॾिनो नथो वञे। जेके असांजे माना इलाइक़नि में भाण जा इशूज़ आहिनि, मशीनरी असां वटि कोन्हे का, इहे सभु शयूं जेको आहे तव्हां गवर्नमेंट खे ॿुधायो। गवर्नमेंट जे माना सिलसिलनि में पाण नथा लॻी सघूं, छाकाणि त जेकॾहिं तव्हां गवर्नमेंट जे ऑफ़िसनि में वेंदो न, उते उन्हनि वटि वेहण जे लाइ कुर्सी बि कोन्हे को। हू तव्हां मां बेज़ार आहिनि, बाग़ी आहिनि, हू तव्हां मां माना जान छॾण जी। पर तव्हां पंहिंजी एप्लीकेशन लिखत में ॾींदो, माना उन जी फॉलोअप कंदो, उन्हनि खां रिसीविंग वठंदो, त बाबा एप्लीकेशन उहा साॻी तव्हां जेको आहे पंहिंजे तलके यूसी तलके या मिसाल ज़िले लेवल ते DC खे एप्लीकेशन ॾियो, साईं हीअ मसइला आहिनि, गॾियल तौर ते कमु कयो। हिकु आवाज़ बि वॾो आवाज़ु हूंदो आहे, पर जेकॾहिं गॾियल तव्हां आवाज़ु हूंदो, 5, 8, 10 ज़मीनदार, तव्हांजा जेके मिसाल पाणी मिठे अवेलेबल आहे, तव्हांजी ज़मीन जो पाणी बहाल आहे, त उन खे असां कीअं मैनेज कंदासीं। मतिलबु पाणी असांजो जेकॾहिं मिसाल आहे त उहो ज़ाया छो थो वञे। इहे सभु शयूं आहिनि। हींअर पाणी जी बि शार्टेज जा मसइला आहिनि, मौसमियात जी तब्दीली जा मसइला आहिनि, पर गॾियल तौर ते असां हिकमत अमल ठाहींदासीं त असां कामयाबु थी सघूं था। इहे कुझु आइडियाज़ आहिनि, इहे कुझु ॻाल्हियूं आहिनि जिन ते तव्हां सोचो। इन्हनि मां हज़ारे सवाल तव्हांजा निकिरी सघंदा, हज़ारे आइडियाज़ तव्हांजा निकिरी सघंदा। जेकॾहिं पाण डिस्कशन कंदासीं त इनशा ताला पाण कामयाबु थींदासीं, पर जेकॾहिं डिस्कशन न कंदासीं, हरू भरू पाण जेको आहे मतिलबु टाइम पंहिंजो विञाईंदासीं, त पाण खे फ़ाइदो न थींदो। ज़हन ठाहींदासीं, सोचींदासीं, सम्झंदासीं त जेकॾहिं असांजी बनी जेका ज़रखेज़ आहे, उन्हनि ते कीअं बचाइणो आहे, ऐं जेका ॿी गैराबाद बनी आहे उन्हनि खे कीअं ठाहिणो आहे। उमेदु आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि जे लाइक एंड शेयर ज़रूरु करे छॾिजो। तव्हांजा सवाल, तव्हांजा कमेंट्स, तव्हांजो फीडबैक असांजे लाइ माना रखे थो, उहो असांखे ज़रूरु ॿुधाइजो। थैंक यू सो मच।